जी नाज़ ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांखे प्रोग्राम में भली ख़ासि था। इस्लामाबाद मंझि सीनियर सहाफ़ी तर्ज निगार एजाज़ महर साहब असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। तमामु घणी महिरबानी एजाज़ महर साहब असांखे टाइम ॾिनो। कीअं पिया ॾिसो सर, इम्कानी तौर ते ज़ाहिर सभिनी जे ज़हननि में इहो हो त सूमर ते जॾहिं इजलास थींदो ईअं ई थींदो त फातह ख़्वानी थींदी, इजलास मुलतवी थी वेंदो, क़ौमी असम्बली जो उहो ई थियो जंहिंजो इम्कान हो। सो हाणे सूमर खां कीअं पिया ॾिसो, अॼु जेको इजलास मुलतवी थियो सूमर खां थियणो आहे, 3 खां 7 ॾींहनि में जेको आहे हिन ते वोटिंग थींदी आहे वज़ीर आज़म ख़िलाफ़ अदम एतमाद वारी रिथ ते। सो ईंदड़ हफ़्तो अव्हांखे कीअं पियो लॻे, वोटिंग थींदी ऐं जेके थिए पई त उन जा नतीजा छा अव्हांखे निकिरंदा नज़र अचनि पिया? ॾिसो, उन खां अॻु में बि हिकिड़ी एक्टिविटी थिए पई ऐं तव्हां ॾिठो त मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि मां जेको आहे त PDM जे जलसे जे लाइ माण्हू रवाना थी चुका आहिनि ऐं उन खां अलावा PTI जा माण्हू बि रवाना थी चुका आहिनि, काफ़िला रस्तनि में आहिनि। त इहो जेको आहे उन मां हिकिड़ो क्लेश जो ख़तरो बि पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। ऐं तव्हां इहो बि ॿुधो त जेको इस्लामाबाद इंतिज़ामिया H9 में ॾिनी परमिशन जलसे जी, चयो आहे की उन्हनि हाणे वेन्यू चेंज करे ऐं हेॾे रखियो आहे। सो उन जे करे बि जेको आहे त आहे इहो टेंशन वारी सूरत हाल ऐं डेफिनेटली के अदालती फोरम ते बि इहो मामिलो सरगर्म लॻो पियो आहे ऐं पार्लियामेंट जे फोरम ते बि सरगर्म आहे। त मां सम्झां थो त जेतिरो अपोजिशन हिकिड़ो प्रेशर डेवलप कयो आहे त उन खां पोइ नथो लॻे त को हुकूमत जेको आहे त उन में को गड़बड़ कंदी। सो शयूं जेके आहिनि उहे पंहिंजे ज़ाहिर आहे हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल आहे तरीक़ेकार, उनखे फॉलो करणो पवंदो ऐं उन खां लवाए त नथा सघनि। सो बहरहाल हाणे रिथ पेश थी वई आहे, सूमर ते रिथ पेश थींदी, उन खां पोइ जेको आहे त इन ते बहस थींदो ऐं गवर्नमेंट जी कोशिशि हुन ते हुन लाइ जेको मैक्सिमम पीरियड हुननि खे आहे आइनी तौर ते 70 ॾींहंनि जो, त उन तरफ़ खणी वञी सघे थी। बाक़ी ॿियो को मां नथो सम्झां त को हुकूमत वटि को ऑप्शन आहे, छो त अदालत मां बि क्लियर कट इहे रिमार्क्स आया आहिनि त जेको कॉन्स्टिट्यूशनल डिस्कोर्स आहे उनखे तव्हां फॉलो कयो ऐं उन में को खलल अचणु न घुरिजे। सही त ईंदड़ 7 ॾींहं मूंखे लॻे पियो त हुननि ते वोटिंग थींदी ऐं जेको थिए पई अञा त जेके इतिहादी आहिनि हुकूमत जा उहे पंहिंजी पोज़ीशन वाज़े न पिया कनि, जंहिं ते सभिनी जो फोकस आहे। चवनि था जेके मुनारिफ़ जेके आहिनि बाग़ी जेको ग्रुप आहे जेकॾहिं उहे हटी वञनि त इतिहादी जेके हुकूमत जा आहिनि उहे अहम रोल प्ले करे सघनि था, पर वाज़े ऐलान अञा उन्हनि जे तरफ़ां बि कोन पियो अचे। एजाज़ साहब, ॻाल्हि इहा आहे त अॼु जेको इजलास थियो त हुनमें अमीनुल हक साहब जेको आहे त MQM जो वज़ीर उहो पंहिंजे झंडे वारी गाॾी में आयो। त ज़ाहिर आहे उन्हनि खे जेके हिकिड़ियूं मुराद मिलियल आहिनि हुकूमत जे तरफ़ां, स्टाफ आहे, सहूलियतूं आहिनि, रहाइश आहे, अलाउंस आहिनि, पघारूं आहिनि, त उहे छो पंहिंजूं 10 ॾींहंनि जूं विञाइनि या 8 ॾींहंनि जूं। त हुननि जी कोशिशि इहा ई आहे त शयूं मैनेज करे ऐं एंड टाइम ते जेको आहे पोइ ऐलान कनि त जेको प्रोटोकॉल ऐं ॿियूं पर्क्स आहिनि ऐं ॿियूं रिआयतूं आहिनि त उहे फुल इंजॉय करणु चाहींदा हूंदा। त हिकिड़ो इहो सबबु बि हुनजो थी सघे थो ऐं ॿियो इहो त ज़ाहिर आहे पॉलिटिकल मामलनि में हर का धुर, छो त हाणे MQM वटि आहिनि 7 सीटूं, क्यू लीग वटि आहिनि 5 सीटूं, त इहो को एॾो वॾो नंबर कोन्हे, पर ज़ाहिर आहे त जेका मौजूदा गिवन सिचुएशन आहे उन में हुननि जी इम्पोर्टेंस आहे। त जेकॾहिं हू फ़ैसिलो करे वठंदा त पोइ त माना हिकिड़ो रस्तो बंदि कंदा, ज़ाहिर आहे को न को फ़ैसिलो कंदा त हिकिड़े पासे थियणो पवंदो हुननि खे। त हिकिड़ी पॉलिटिकल अहमियत बि आहे, पॉलिटिकल एक्टिविटी बि आहे हुननि जे लाइ, त इहे सभु शयूं हुननि जे इंट्रस्ट खे सर्व कनि थियूं। त मां सम्झां थो त हुननि हिकिड़ो सही चाल खेॾी आहे। सही। अच्छा, ये जेके खान साहब जलसा करे पियो, अॼु बि जेको मानसरा में जलसो थियो अव्हांजे साम्हूं आहे, त उते जेको कुझु ॻाल्हाए पियो, दावाऊं पियो करे त बसि कुझु बि कोन्हे, कंहिं बि सूरत में रिज़ाइन बि न कंदसि, गवर्नमेंट बि न पंहिंजे, ज़ाहिर हुनखे इहो ई चवणो आहे, चवणु बि खपे, त काफ़ी पूरो एतमाद हू लॻे पियो। सो अव्हांखे छा पियो लॻे त वाक़ई उन पूरो एतमाद जेका आहे तकरीरूं आहिनि, या ॻाल्हि लफ़्ज़नि जी हद ताईं आहे या वाक़ई हू पूरो एतमाद आहिनि ऐं उनखे अञा ताईं कोई अहिड़ो आसरो आहे त इहा अदम एतमाद वारी रिथ नाकाम थी वेंदी? ज़ाहिर आहे ॾिसो, गवर्नमेंट वटि सभु वसीला आहिनि, अख़्तियार आहिनि, सभु कुझु आहे ऐं हू कोशिशि बि करे रहिया आहिनि। तव्हां ॾिठो त फवाद चौधरी दावा कई त असां वटि जेके नाराज़ मेंबरनि मां काफ़ी माण्हू वापसि मोटी आया आहिनि ऐं अॼु जेको अहमद रियाड़ आहे मुल्तान वारो, उन जेको आहे चयो बि सही असेंबली में त मां गवर्नमेंट सां गॾु आहियां, पर वरी मंझंदि जो 2 वॻे 2:30 वॻे हुनजी इमरान ख़ान साहब सां मीटिंग हुई, उनजे लाइ हुनखे टाइम ॾिनो वियो पर उन ते न वियो हुन सां मिलणु।
त मक़सदु जेको आहे त गवर्नमेंट पंहिंजी ज़ाहिर कोशिशूं त कंदी ऐं डेफिनेटली कंदी, बाक़ी जेका बग़ैर सूरत लॻे थी उन हिसाब सां त अपोजिशन जो पलड़ो भारी आहे ऐं गवर्नमेंट में अंदरि डेफिनेटली केतिरो थरथलो आहे ऐं ॿाहिरि जेको आहे त उनखे पंहिंजो बॉडी लैंग्वेज जेको आहे अहिड़ो पोस्टर रखणु था चाहिनि त जीअं तासर ॾेई सघनि त कुझु बि कोन्हे ऐं पब्लिक उन्हनि सां गॾु आहे ऐं जेको आहे त उन्हनि खे को ख़तरो कोन्हे। उहो त हर हुकूमत जेका बि हूंदी आहे उहा वञण जे हिकु अधु मिंट पहिरें ताईं बि ईअं दावा कंदा रहंदा आहिनि। तो असां वटि माज़ी में हुनजा मिसाल मौजूदु आहिनि त फ़िलहाल त गवर्नमेंट ज़ाहिर आहे जेको करे पई त उहो ई हुननि खे करणु खपे ऐं बाक़ी लॻे मुश्किल थो त उहो सर्वाइव करे सघनि। सही। अच्छा एजाज़ साहब, ट्रम्प कार्ड छा आहे? हुन ते काफ़ी डिबेट पियो थिए। पहिरियां जेके महिमान हुआ उनखां बि असां सम्झण जी कोशिशि कईसीं। असांजे नाज़रीन अव्हां खां बि सम्झणु चाहींदा जंहिंजी दावा ख़ान साहब करे पियो ऐं वॾे हिकिड़े सरप्राइज़ बि दावा करे पियो। इहे सभु दावा ई आहिनि या वाक़ई कोन हुन वटि अञा स्टिल को कार्ड आहे? हू चवनि पिया त अपोजिशन समूरा पता जेके ज़ाहिर करे छॾिया आहिनि, पर उन्हनि जा जेके पता आहिनि उहे अहिड़ा आहिनि जे उहो जन खे संभाली वेठा उन्हनि खे नाकाम कान थी। ट्रम्प कार्ड या सरप्राइज़ अव्हांखे छा थो लॻे छा थी सघे थो? मूंखे त को नथो लॻे त को हिन वटि को अहिड़ो ऑप्शन हुजे जंहिंसां इहो चई सघिजे त भई हीअ भला डरी वेंदी हिन जे मथां ऐं हिनखे मामिलो फबी वेंदो। अहिड़ो त को बि ऑप्शन कोन्हे को। बाक़ी हाणे दावाउनि जी हद ताईं ठीकु आहे, भले दावाऊं कनि, हुनमें को कोन्हे को। पर जंहिं तरीक़े सां हर अजीबी जलसे में तव्हां ॾिठो मानसेरा वारे में बि त इमरान ख़ान साहब जेको आहे त हाणे जानवर नथो चए हुननि खे, पर इहो चए थो त न्यूट्रल जेको आहे त कुझु न हूंदो आहे, उहो अलाह जे हुकुम जे ख़िलाफ़ आहे। ऐं हिन सॼी पंहिंजी लड़ाई खे, सियासी लड़ाई खे मज़हबी रंग ॾियण जी कोशिशि पियो करे ऐं मज़हब जो सहारो वठण जी कोशिशि पियो करे। त माना इहा जेकी आहे त जॾहिं तव्हां सियासी मैदान में मुक़ाबिलो न करे सघंदा आहियो तॾहिं अहिड़े क़िस्म जा हरबा इस्तेमालु थींदा आहिनि। त मुंहिंजो ख़्याल आहे त इहो ख़ुदि जेको आहे त हिन वटि को अहिड़ो ट्रम्प कार्ड कोन्हे, बसि जस्ट ॻाल्हियूं ई आहिनि ऐं माण्हुनि खे पंहिंजे हमदर्दनि खे ऐं पंहिंजे हम ख़्यालनि खे ख़ुशि रखण जे लाइ। बाक़ी बाज़ार त को आहे कोन। चवनि था जेके उनखां नाराज़ आहिनि या जेके बाक़ी आहिनि, स्पेशली पंजाब जो जेकॾहिं ज़िक्र कयूं, अलीम ख़ान साहब या जहांगीर तरीन जंहिंजो ॿुधाए पियो त वॾो ग्रुप आहे, उन्हनि खे किथे ख़ुशि करे सघनि था, बोज़दार साहब जी कुर्बानी थी सघे थी, अहिड़ो को जेको आहे सो सरप्राइज़ ॾेई सघनि था। सो अव्हांखे बि ईअं लॻे थो त ईअं बि थी सघे थो? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हुननि 3 साल रोड़ियो आहे ऐं हेॾी वॾी जेको हुननि कोशिशि कई, हाणे जॾहिं हुननि खे हिकिड़ी अपॉर्चुनिटी मिली आहे त इहे सभु हाणे बोज़दार खां ॻाल्हि अॻिते निकिरी वई आहे। बोज़दार साहब जेकॾहिं इस्तीफ़ा ॾे बि सयूं ऐं हुनखे हटायो बि वञे त उन सां बि मसइलो हल न थींदो। तो जंहिं तरीक़े सां हुते ॿिए ग्रुपिंग आहे ऐं माण्हू वेठा आहिनि इंतज़ार में, त उन मां त लॻे थो त ॻाल्हि अॻिते वधी वेंदी ऐं जॾहिं इमरान ख़ान साहब बोज़दार खे हटाइण ते राज़ी थींदो त वरी तरीन ग्रुप जे तरफ़ो या अलीम ख़ान जे तरफ़ो वरी ॿियो को मुतालबो साम्हूं अची वेंदो। सो इहो एतिरो आसान न आहे जीअं बज़ाहिर लॻे थो। सही। त पोइ वरी वॾो सवाल जंहिं ते जेको डिबेट थिए पियो, जॾहिं खां अदम एतमाद रिथ जो ॻाल्हियूं थियूं या उहा पेश थी, त जेकॾहिं ख़ान साहब हलियो वञे थो त उनखां पोइ छा फौरी इलेक्शन या ही जेको टर्म आहे पूरो थींदो ऐं पूरो थींदो पोइ वज़ीर आज़म केरु हूंदो, उन हवाले सां अव्हांखे कीअं पियो सूरत हाल नज़र अचे? उहो कहिड़ी पार्टी जो हूंदो? उहो त मुंहिंजे ख़्याल क्लियर आहे। ज़ाहिर आहे त पीपल्स पार्टी वारनि चयो आहे त मुस्लिम लीग नून पार्लियामेंट में जेको आहे त उहो सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे, तंहिंजे करे प्राइम मिनिस्टर उन्हनि जो थियणु खपे ऐं स्पीकरशिप जेको आहे अलबत्ता पीपल्स पार्टी वठंदी ऐं सेनेट में JUI खे अकोमोडेट कयो वेंदो ऐं सदर जो जेको रिमेनिंग टर्म आहे उन में बि शायदि पीपल्स पार्टी वठे। त जेको फ्यूचर रोड मैप हुयो उहो ई हुयो त जेको सदर थींदो उहो रिमेनिंग पीरियड पंहिंजो 1.5 साल कंप्लीट कंदो। बाक़ी जेको पॉलिटिकल सेटअप हूंदो त उहो हिकिड़ो इलेक्शन रिफॉर्म्स जे हवाले सां जेके एजेंडा आहे उन ते होमवर्क ऑलरेडी शुरू थी चुको आहे। त उहे रिफॉर्म्स करण खां पोइ जेको आहे त असेंबली टोड़े ऐं इलेक्शन कराई वञे हिन ई साल। ऐं इहो एक्सपेक्टेड जेको आहे त उहो हिन साल अगस्त सितंबर में जेको आहे डिस्कस थींदो रहियो आहे। बाक़ी वधीक शयूं ज़ाहिर आहे त हिन में जेका नओं सेटअप ठहंदो त उहो बि त चूं चूं जो मुरबो हूंदो न, सभिनी जूं पंहिंजूं फरमाइशूं हूंदियूं, ॻाल्हियूं हूंदियूं।
तो ऑलरेडी मुल्क जो जेके हालतूं आहिनि मईशत खां वठी परॾेही पॉलिसी ताईं ओवरऑल जेके मुल्क में अंदर बहरान आहिनि गैस बिजली जा पेट्रोल जा अव्हांखे लॻे थो अपोजिशन जेका हुकूमत ईंदी उहो एॾो वॾो भार खणी पोइ इलेक्शन में वेंदी ज़ाहिर इन अरसे में तो समूरा बहरान हल करण ॾाढो मुश्किल हूंदो सो उहे समूरा भार कुलनि ते खणी जेकॾहिं अपोजिशन जी पार्टियूं इलेक्शन में वञनि थियूं त उन्हनि खे फ़ाइदो थींदो या वधीक नुक़सानु थींदो? ॾिसो इहो ई त हू चाहिनि था त असां घणो वक़्तु इक़्तिदार में न रहूं ऐं थोरे अरसे में जेको आहे इहे शयूं वाइंड अप करे ऐं फौरन इलेक्शन में वञूं छो त जेको आहे त हुकूमत वारो जेको इमरान ख़ान जो आहे लगेज उहो जेको आहे त उन्हनि जे खाते में न वञे त उनजे लाइ हिकिड़ो ई तरीक़ो इहो ई आहे त जेतिरो क्विकली हे मैनेज करे सघनि शयुनि खे मैनेज करे ऐं फौरी इलेक्शन कराइनि। सही। अच्छा सर इहो बि जीअं मां पीलम जे शुरू में मिसाल ॾिनो सॼे मुल्क मां उन्हनि जा काफ़िला बि अचनि पिया हेॾां PTI जो बि 27 तारीख़ ते एतिजाज या जलसो थिए पियो नवाज़ लीग वारा बि जेके आहिनि उहे बि अचनि पिया इस्लामाबाद ॾांहुं त कुझु धुरियूं इहो बि चवंदो त किथे टकराव वारी सूरत हाल पैदा न थिए जेकॾहिं टकराव वारी सूरत हाल पैदा थी त का जेका टीं धुर आहे उहा जेका आहे फ़ाइदो न खणी वञे सो किथे सूरत हाल अव्हांखे वाक़ई उन तरफ़ ईंदड़ नज़र अचे पई? फॉर द टाइम बिंग हिकिड़ी मुमकिनात खे रद्द नथो करे सघे बाक़ी उनखे प्रोलॉन्ग कजे ऐं जीअं माज़ी में असां ॾिठो आहे त डिक्टेटरशिप्स 10 साल 11 साल त उहो सीन नज़र कोन थो अचे नई ही मुल्क अफोर्ड करे सघे थो उनखे। सही। जेके असांजूं सियासी हालतूं आहिनि पंहिंजो मुल्की या रीजनल या इंटरनेशनल उन्हनि में बि इहो अहिड़े क़िस्म जो सेटअप या इंटरवेंशन जेको आहे उहा ॾाढी ॾुखी हूंदी। सही। चलो वेंदे आखिरी सवाल मुझे इहो आखिरी पर MQM के हवाले से सिंध के माण्हुनि जा घणा ख़दशा आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी खां त ख़ान साहब के हटाइण जे लाइ जेकॾहिं अव्हां उन्हनि खे सिंध में को हिसो पती ॾियो था इहो बहितर न हूंदो उन ते अव्हां छा कमेंट कंदा पीपल्स पार्टी इहो फ़ैसिलो दुरुस्त हूंदो छाकाणि त बयानबाज़ी पोलिटिकल पार्टियूं हिक ॿिए जे ख़िलाफ़ कंदियूं रहियूं आहिनि पर जेका पीपल्स MQM जी जेका पॉलिसी रही आहे सिंध जे हवाले सां ही आख़िरी वक्त में उन्हनि खे इताद में खणण या उन्हनि खे के फ़ाइदा ॾियण या मेयरशिप ॾियण या ॿिया उन्हनि जा मुतालबा मञण कोटा जे हवाले सां नौकरियुनि जा ॿिया टिया उन फ़ैसिले खे सिंध जा माण्हू कीअं ॾिसंदा अव्हांजे ख़्याल में? मां सम्झां थो त ज़ाहिर आहे सिंध जे लाइ त उहो नुक़सानदेही हूंदो सिंधी माण्हुनि जे लाइ नुक़सानकार हूंदो पर ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको कुझु पॉलिटिकल पंहिंजे नंढड़नि मफ़ादनि जे करे अहिड़ी कमिटमेंट जेको आहे शायदि न बि कनि ऐं जेकॾहिं जीअं हाणे MQM डिमांड थी करे त 40% नौकरियुनि जी कोटा ॾियो असांखे ऐं जिन शहरनि में हुननि जा अॻु में मेयर हूंदा उते जेको आहे त एडमिनिस्ट्रेटर हुननि जा माण्हू लॻाया वञनि ऐं बाक़ाइदा हिसोपति घुरनि था त उहो मुतालबा हुननि जा डेफिनेटली के आम माण्हू जे मफ़ादनि सां टकराव में आहिनि ऐं मां पीपल्स पार्टी खे इन ॻाल्हि जो इदराक हूंदो ऐं हू अहिड़ी क़िस्म जी का बि मुंहिंजो ख़्याल आहे त कमिटमेंट न कंदा तव्हां ॾिठो त हिन महिल ताईं MQM वारा बि इहो ई था चवनि त असां लिखत में एग्रीमेंट कयो जेको लिखत में पीपल्स पार्टी हुननि सां करण लाइ तयारु कोन्हे। सही। तमाम घणी मेहरबानी मेयर साहब असांखे टाइम ॾिनो अॼु सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमेगार एजाज़ मेयर साहब उनजो मौक़िफ़ अव्हांजे साम्हूं आहे हीअ जेका समूरी प्रैक्टिस थिए पई उनजो खड़तेल छा निकिरंदो नतीजो छा हूंदो उनजो असां समेत सभिनी खे आवाम आहे समूरे मुल्क जी जेका आवाम आहे समूरे मुल्क उनखे इंतज़ारु आहे त नेठि छा थियणु वञे पियो ऐं हाणे अहम जेको हफ़्तो थी वियो आहे उहो सूमर खां जेको हफ़्तो शुरू थींदो उहो तमामु अहम आहे छाकाणि त आइन जी घुर्ज आहे त सूमर खां जॾहिं ही क़ौमी असम्बली इजलास हिकिड़े थिए थो त 3 खां 7 ॾींहंनि जे अंदरि जेका अदम एतमाद वारी रिथ वज़ीर आज़म ख़िलाफ़ पेश थियल आहे जेका एजेंडा जो हिसो आहे उन ते वोटिंग थियणी आहे ऐं उन वोटिंग जा नतीजा छा हूंदा उनजो सभिनी खे इंतज़ारु आहे त ख़ान साहब वेंदो बची वेंदो छा थींदो छाकाणि त अॼु जेका गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई शहबाज शरीफ साहब बिलाल भुट्टो ज़रदारी साहब ऐं अपोजिशन जे ॿियनि अॻवाननि उन्हनि स्पीकर ते काफ़ी तनक़ीद बि कई आहे उन्हनि चयो त उन्हनि जानबदार हुजण जो मुज़ाहिरो कयो आहे जीअं सेनेट जो चेयरमैन कंदो रहियो आहे पर जेकॾहिं सूमर खां उन्हनि इहा साॻी रिवायत वरचाई त पोइ उन्हनि ते मयाद न ॾिनी वञे पोइ दमादम मसक़ल थींदो ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी साहब जी इहा दावा आहे त सूमर खां पोइ जेको हफ़्तो शुरू थिए पियो उनमें इमरान ख़ान साहब जेके आहिनि उहे साबिक़ वज़ीर आज़म बणिजी वेंदा सो बहरहाल थिए छा पियो उन ते पाण ईंदड़ ॾींहंनि वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे पुॼाणी जो थो पहुचे असांखे ॾींदा इजाज़त अहलन निगहबान।